बाकी जो आपका आयो कयो या हाँ ओए रहीम तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी तव्हां कवर कयो था। ॾिसो ज़िला इंतज़ामिया या एज़ अ पर्सन केर बि इंसान न चाहींदो आहे त कंहिंजी का रोज़ी माण्हू ख़राबु करे, पर मजबूरी आहे त जॾहिं उहो रोड खे सोढ़ो करे अचे इंक्रोचमेंट में अची वञे त पोइ आम पब्लिक खे तमामु घणी तकलीफ़ थी थिए। हाणे काफ़ी अरसे खां हिन पासे जेको आहे एंटी इंक्रोचमेंट ड्राइव न थी हुई, चीफ सेक्रेटरी साहब जी ख़ासि हिदायतुनि ते DC साहब जे ख़ासि हुकुमनि ते अॼु पहुता आहियूं हिते। हाणे इन में इहो आहे त जेके कचियूं ऐं छपरा आहिनि उहे त असां बनी था छॾियूं, जेके पका दुकान आहिनि ज़रूरु उन्हनि जो लाख रुपए जो ख़र्च थियल आहे, उन्हनि खे एतिरी मोहलत ॾियूं था त तव्हां पंहिंजो सामान रुगो खणी वञो। इंशाअल्लाह ताला 2 ॾींहंनि जो उनखे टाइम आहे, 2 ॾींहंनि खां पोइ असां इहे पका जेके दुकान आहिनि उहे बि अची बनी छॾींदासीं। जेकर न त पोइ मजबूर आहिनि हिनखे बंदासीं। फ़िलहाल तव्हांखे हिनखे कोन था छॾियूं, तव्हां छपरा वग़ैरह भरींदा वञो, 2 ॾींहं जो टाइम आहे, तव्हां भली पंहिंजो सामान